सेहतमंद माहौल लाइ सेहतमंद सरगर्मियों भी तमाम ज़रूरी आहिनि। उन सिलसिले में हिकु महीने खां पनो आगिल जे शहीद भुट्टो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में हलंदड़ डॉक्टर आफ्ताब हुसैन सुमरो नाइट क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो, जंहिंजो फाइनल मैच खैरपुर ऐं पनो आकिल जे टीमुनि में थी गुज़रियो। तफ़सील अयाज़ शेख जी रिपोर्ट में। सेहतमंद माहौल लाइ सेहतमंद सरगर्मियों भी तमाम ज़रूरी आहिनि। इन सिलसिले में पनो आकिल जे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जारी टीं आल सिंध डॉक्टर आफ्ताब सुमरो क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल थी गुज़रियो। टूर्नामेंट में सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि खां 35 टीमुनि हिसो वरितो। हिकु महीने खां हलंदड़ टूर्नामेंट में यंग स्टार क्लब खैरपुर ऐं यंग सिटी क्लब पनो आकिल जूं टीमूं फाइनल में पहुतियूं, जंहिं में सख़्त मुक़ाबले बाद यंग सिटी पनो आकिल फाइनल खटे टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। फाइनल में विनर ऐं रनर टीम खे कैश प्राइज़ तौरु ट्रॉफियूं इनाम तौरु ॾिनियूं वयूं, जॾहिं त टूर्नामेंट में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि खे शील्ड पिणु ॾिना विया। यंग सिटी पनो आकिल जी टीम ॾाढी बहितरीन जेको आहे त ओवरऑल सॼी हिकिड़ी टूर्नामेंट खेॾी आई। फाइनल में बि हुननि उहो ई शो कयो माशाल्लाह, ऐं एट दी एंड ॿिनि टीमुनि मां हिकिड़ी खे लाज़मी तौर ते खटिणो हुयो, उन्हनि खटियो। मां यंग सिटी जी टीम खे मुबारकबाद पेश कंदुमि। असांजी थोड़ी पोयां बैटिंग ख़िलाफ़ हली वई, स्कोर सां सॼो माना माशाल्लाह थी वियो सफ़ा। थोड़ा पोयां ज़िम्मेदारी न खई, तॾहिं थोड़ी बैटिंग माना थोरो ॾाढो ख़ुशी महसूस थिए थी। पूरी सिंध टीम आयल हुई ऐं असांजी छोकिरियुनि तमामु बहितरीन परफॉर्म करे फाइनल खटी आहे। असल में टी10 जी इहा ई ख़ूबी आहे त टी10 जी इहा ई ख़ूबी आहे त ॿिनि ओवरनि में गेम चेंज थी वेंदी आहे, ठीकु आहे न। असांजा छोकिरा जेका बहितरीन बॉलिंग कई ऐं रेम्बो खे आउट करे, जॾहिं रेम्बो खे आउट कयोसीं त असां इहो भायोसीं त हाणे गेम असांजे हथ में अची वेंदी। हीअ रमज़ान त हर टाइम थींदी आहे, हर साल थींदी आहे टूर्नामेंट, बहितरीन टूर्नामेंट थींदी आहे। पोएं साल बि बहितरीन थी, हिन साल अञा वधीक बहितरीन थी, छो त क्राउड आयो ऐं वधीक जेका मोबाइल जे मैचिस जेके हुया बहितरीन मुक़ाबले जा थिया। पूरी सिंध मां टीमियूं आयूं ऐं कुझु पंजाब मां बि आहिनि, सादकाबाद मां, रहीमयार मां। 32 टीमुनि हिसो वरितो टूर्नामेंट में ऐं मुंहिंजो अंदाज़ो इहो त 2 रमज़ान खां शुरू थियो हे टूर्नामेंट। अॼु जेको फाइनल थियो, अॼु थियो खैरपुर यंग स्टार जो ऐं यंग सिटी पनो आकिल जे विच में। उहो तव्हां पाण बि ॾिठो त बहितरीन हिकिड़ो मुक़ाबिलो थियो। अहिड़ा प्रोग्राम टूर्नामेंट थियणु खपनि जीअं नौजवाननि में उत्साह थिए। हिते ग़रीब तबिके जा सभु माण्हू आहिनि, ईअं ई जेका हेठां महिनत करे जेका सो मथे क़ौमी जेका असांजी टीम आहे उन में शामिलु थींदा। पनो आकिल में ही जेको ग्राउंड आबाद थियो आहे ऐं टूर्नामेंटूं हाणे रमज़ान शरीफ़ में हलनि पियूं, तमामु बहितरीन आहे। रांदियूं सेहतमंद मुआशरे जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। हिते इलाही सारा नौजवान आहिनि ऐं पनो आकिल जा वासी इन महिल रोज़े खां बाद में हिते एंटरटेन कनि पिया ऐं जेको आहे सो तमामु हिते अची करे तमामु घणी ख़ुशी थी आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी एक्सरसाइज़ जे लिहाज़ खां बि ऐं तमामु ज़रूरी आहिनि। क्रिकेट मैच हलंदो ऐं ख़ासि करे त मुंहिंजे ख़्याल में मां डॉक्टर साहब खे जस्ट पेश कंदुमि, हिन एतिरो वॾो ग्राउंड संभालियो आहे। खुर्शी शाह साहब जी महिरबानी सां हे स्टेडियम असांखे तोहफ़ो मिलियो आहे। असां शहरनि जो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त हिनखे आबाद रखूं। तो उन सिलसिले में सियारे में तक़रीबन ॾींहं जो ऐं गर्मियुनि में राति जो टूर्नामेंट मुसलसिल हलंदा रहंदा आहिनि। शहर जे माण्हुनि जो शौक़ु ॾिसो था केॾो वॾो क्राउड आहे। नौजवान जीअं सेहतमंद सरगर्मी राग़िब थियनि। सिंध हुकूमत खे बि घुर्जे त सरकारी सतह ते अहिड़ियूं टूर्नामेंट मुनक़िद कयूं वञनि त जीअं नौजवाननि में लिकल सलाहियतूं ज़ाहिर थियनि ऐं हू अॻिते अची पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़ पनो आकिल।